सांगड़ जो रवासी अली मुराद ऐं सभा पारां नेशनल प्रेस क्लब बदीन ते प्रेस कॉन्फ्रेंस। अली मुराद बिरोही ऐं सभा नेशनल प्रेस क्लब बदीन ते प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मुंहिंजे दीन इस्लाम क़बूल करण खां अॻु नालो सोनिया हो ऐं मुसलमान थियण खां पोइ नालो सबा आहे। अली मुराद बिरोही सां राज़ी ख़ुशी बिना की जे दबाव जी निकाह कयो आहे। हर हिकु नाले शेवाराम कोहली कच्छी जे नाले सां पिणु मशहूरु आहे, जेको उमरकोट जो रवासी आहे। सां मुंहिंजी मिट्टी माइटी बि न आहे, पर उहो मज़हबी इंतशार फैलाईंदे मूंखे नुक़सानु रसाइण थो चाहे। मूं हैदराबाद हाईकोर्ट में अली मुराद सां निकाह कयो आहे। शिवाराम कोहली मुंहिंजे माइटनि खे पिणु उकसाए रहियो आहे। असां IG सिंध, DIG हैदराबाद, DIG मिरपुर ख़ास, SSP सांगड़, चीफ जस्टिस ऑफ हाई कोर्ट खे अपील था कयूं त असांखे शेवाराम कोहली ऐं मिटनि माइटनि खां जानी ख़तरो आहे। असांखे कानूनी तोहफ़त ॾिनो वञे ऐं शेवाराम ख़िलाफ़ कानूनी कार्रवाई कई वञे। रिपोर्ट करे रहियो आहे GM खोसो, सोशल मीडिया सेंटर सिंध। आपका नाम क्या है? पहले सोनिया था, अभी मुसलमान बनने के बाद सबा है। क्या मसला पेश है आपसे? मसला यही है कि शिवा जो कोहली है जी। वो हम पे झूठी FIR और दर्ज कर रहा है, बहुत मतलब जी। फासले कर रहा है। मतलब ये चाहता है कि हम वापस जाएं। अभी मैं मुसलमान बनी, वापस नहीं जाना चाहती और मेरे शोहर के साथ मैं बहुत खुश हूँ। और ये बात मैं बताऊँ आपको कि हम पे झूठे मतलब वो केस बहुत दाखिल कर रहा है। शिवाराम? जी शिवाराम। सही। और वो कहना कि यही कह रहा है कि आप वापस जाओ। अभी मैं वापस भी नहीं जाना चाहती और मेरे शोहर पे भी बहुत मतलब कर रहा है, वो FIR बहुत कुछ कर रहा है, प्रोपेगेंडा कर रहा है बहुत। हाँ बहुत कर रहा है। अच्छा, अदा तव्हांजो नालो छा आहे? अली मुराद। छा मसलो पेश आयो तव्हांजो? मसलो इहो आहे त असां हैदराबाद हाई कोर्ट में असांजो इहो बयानु सभु थी वियो त हुन खां पोइ शेवा कोहली आहे सोशल मीडिया खे असांखे जाम तंग करे पियो। अच्छा, जी छा थो करे, छा थो चवे? जे हिननि जे माइटनि खे हिरासा ॾिए पियो, असांजे घर वारनि खे FIR कटराए हुननि खे मतिलबु जाम हिरासा कराए पियो। शिवाराम हिन जो छा थी अतीजो? कुझु बि कोन्हे, कोई मिटी माइट कुझु बि कोन्हे हिन जो। तव्हां निकाह हाई कोर्ट में कयो? जी हा। ही अदी जंहिंजो नालो मुसलमान थियण खां पोइ सबा नालो आहे। पहिरीं हिन जो नालो सोनिया हो। हिन दीन इस्लाम क़बूल कयो ऐं अली मुराद सां शादी कई आहे। ही ज़ात जी पहिरीं कोहली हुई, उन खां पोइ ही मुसलमान थी, हाणे शादी करण खां पोइ बिरोही थी वई आहे। शिवाराम कच्छी नाले हिकु शख़्स आहे जेको हिननि खे सोशल मीडिया ते तंग करे थो, ग़लति प्रोपेगेंडा करे थो। हिननि जो चवणु आहे त असांजो माइट कोन्हे, रिश्तेदार कोन्हे, ब्लड रिलेशन में उहो असांजो कुझु बि नथो लॻे, पर उहो पंहिंजो पाण खे सोशल मीडिया ते चमकाइण लाइ अहिड़ी ग़लति प्रोपेगेंडा करे पियो, जंहिंसां असांखे कंहिं क़िस्म जो को नुक़सानु थी सघे थो। सुभाणे को बि असांखे जानी माली कंहिं क़िस्म जो नुक़सानु थिए थो त उन जो ज़िम्मेदार शिवाराम आहे। DIG हैदराबाद, DIG मिरपुर ख़ास, SSP सांगड़ खां हीअ अपील कनि था त असांखे प्रोटेक्शन मिलियल आहे हाईकोर्ट खां, असांखे प्रोटेक्शन ॾिनी वञे, असांजी मदद कई वञे।